अस्सलाम वालेकुम दोस्तों। छा मेगा सोप सीरियल पापनगर ड्रामे खे ख़त्म कयो वेंदो या उन जूं अॻिते क़िस्तूं हलायूं वेंदियूं? छा शेरदिल ऐं मल्हार वारा गॾिजी वॾेरे बालाज खान जो ख़ात्मो कंदा या उन खे छॾे ॾींदा? सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा, छो जो तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे ऐं नोटिफिकेशन ते प्रेस करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर नई वीडियो सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जे तरफ़। दोस्तों फ़िलहाल मेगा सोप सीरियल पापनगर खे ख़त्म कोन कयो वेंदो, उन जूं क़िस्तूं हलायूं वेंदियूं। तक़रीबन 80, 84, 85 क़िस्तुनि ताईं उन ड्रामे खे हलायो वेंदो। ऐं तव्हां दोस्तनि खे इहो बि ॿुधायूं त ईंदड़ एपिसोड में तव्हां ॾिसंदव त मल्हार ऐं शेरदिल वारा गॾिजी करे वॾेरे बालाज खान जो ख़ात्मो कंदा ऐं रावल खान वारा बि वॾेरे बालाज खान जे मथां तमामु गुस्से में आहिनि। जीअं त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव मेगा सोप सीरियल में त गमदिल ऐं सारंग वारनि जो बि पाण में जहिड़ो थींदो आहे, हिकु ॿियनि जे मुखालिफ़त थींदा, छाजे करे जो मल्हार जेको आहे मल्हार जी जेका मंग आहे उन जे नाले गमदिल चए थो मां उन सां शादी कंदमि। काबिल जो पीउ तमामु घणे गुस्से में हूंदो, उहो गमदिल खे बि जवाबु ॾेई छॾींदो ऐं मल्हार जे पीउ खे बि जवाबु ॾेई छॾींदो। दोस्तों हीअ जेको आहे ड्रामे में ईंदड़ क़िस्तूं तमामु ज़बरदस्त मज़े जूं थियण वारियूं आहिनि, तव्हां ॾिसण न विसारींदव। मूंखे ॾींदा इजाज़त, रखंदा पंहिंजो इलाही सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। थैंक्स फॉर द वॉचिंग।